गुलाम लगारी शहर भरसां ॻोठ गफूराबाद में अली अकबर ग्रुप के टारगेट केमिकल एंड फर्टिलाइज़र ज़रिए कंपनी पारां घट खर्च से बेहतर पैदावार हासिल करण लाइ एक सेमिनार मुनक़िद किया वियो, जंहिंमें समें मक़ामी आबादगारनि ऐं हारियुनि पारां शिरकत कई वई। प्रोग्राम जो आगाज़ तलावत कलाम पाक सां कयो वियो ऐं मौक़े ते ज़रई माहिर ऐं बिज़नेस मैनेजर तनवीर अकरम, सेल्स मैनेजर राशिद ऐं ज़ोनल मैनेजर खुर्शीद नसीब पारां आबादगारनि ऐं हारियुनि खे टमाटर, मिर्च, तोड़े कणक ऐं ॿियनि फसलनि जी ज़मीन की तैयारी लाइ फी एकड़ बूटन के तादाद, पानी ॾियण की तरतीब सां गॾु ज़मीन की खाद खुराक की मिक़दार बाबति पिणु मुकम्मल ॼाण ॾिनी वई ऐं तफ़सील बयान कंदे चयो वियो त हिन महांगाई के दौर में ज़रई भाण की जगह ते घटि ख़र्च सां कंपनी पारां घटि क़ीमत ते आम भाण की जगह ते बेहतरीन किस्म की सूरत में प्रोडक्ट मार्केट में मुतारिफ़ करायूं वयूं आहिनि। सेमिनार में राजकुमार लोहाणो, मोहम्मद सिद्दीक लगारी, गुलाम मुस्तफ़ा ज़ौर, अयूब लगारी, राज़ी अहमद सरेवाल, हाजी अशरफ खाखेली, कंदूमल लोहाणो समेत वॾे तादाद में आबादगारनि ऐं हारियुनि शिरकत कई। वधीक ख़बरुनि ऐं अपडेट्स के लाइ असांजे चैनल के सब्सक्राइब कयो ऐं हाँ, बेल आइकन के प्रेस करण न विसारिजो त जीअं असांजी हर नई अचण वारी वीडियो तव्हां ताईं पहुचे।